नाज़रीन, सांगड़ में नामियारे तारीख़दान अदीब शाइर ऐं उस्ताद अल्लाह वरायो भेण जी याद में सिंधी अदबी संगत सांगड़ ऐं झोल पारां ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें शाइरनि अदीबनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। तफ़सील एडी कुंभर जी हिन रिपोर्ट में। नाले वारे तारीख़दान अदीब शाइर ऐं उस्ताद अल्लाह वरायो भेण जी याद में सिंधी अदबी संगत सांगड़ शाख ऐं झोल शाख पारां डिस्ट्रिक्ट काउंसिल हाल सांगड़ में ताज़ियती मेड़ाको कोठायो, जंहिंमें सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अदीबनि शाइरनि उस्ताद अल्लाह वरायो भेण जे शागिर्दनि दोस्तनि वॾे अंग में शिरकत कई। ताज़ियती मेड़ाके में उस्ताद अल्लाह वरायो भेण जे किताब जबसी के ख़ुतूत की तक़रीबी मोहरत पिण थी। उस्ताद अल्लाह वरायो भेण जी शख्सियत ते शाइरनि अदीबनि ऐं संदुनि शागिर्दनि रोशनी विधी, जॾहिं त नौजवान रागी हिदायत गुलज़ार संदुस गज़ल तरन्नुम में पढ़ी ॿुधायो। चाहत चंद्र जी दिल में रखी थो, चाहत चंद्र जी दिल में रखी थो, दुनिया का कुछ दूर थोड़े जी, दुनिया का कुछ दूर थोड़े जी, लाजो को मगरूर थोड़े जी। ताज़ियती मेड़ाके के खिताब कंदे प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो, यूसुफ जोयो, रसूल बख्श बहन, अजीज़ गोपांग, आजिज़ मंगी, साबिर महर, अमर लेगारी, उस्ताद निज़ामानी, नवाज़ कुंबर ऐं ॿियनि चयो त उस्ताद अल्लाह वरायो भेण फितरी माहौल खे बचाइण लाइ हर फोरम ते आवाज़ उथारींदो रहियो ऐं असांजे लाइ मशाल राह हो, जंहिंजे वञण सां वॾो ख़ाल पैदा थियो आहे। बुनियादी तौर हिकिड़ो उस्ताद हुयो, पर हू तमामु वॾो समाज सुधारक हुयो, माहौल दोस्त हुयो ऐं हुनखे पंहिंजी सिंध सां, सिंध जे माण्हुनि सां, ख़ुसूसन हुर तहरीक सां तमामु घणो प्यार हो। उन ते हुन तमामु बुनियादी नोयत जो कमु कया ऐं अहिड़ा कम कया जेके अॻु में रिकॉर्ड ते मौजूदु न हुआ। तंहिं करे माण्हुनि उनखे वराए उथलाए उहे ॻाल्हियूं सम्झियूं, सिखियूं ऐं उहे हुन बुनियादी नोयत जो कमु कयो। 25 साल जो तालुक़ु रहियो सिंध अदबी संगत झोल जे हवाले सां। ऐं झोल शहर हिकिड़ा माण्हुनि जी शहर सुञाणप हूंदा आहिनि, पर साईं यकीन ॼाणो एॾो वॾो माण्हू हो, ऐं सम्झां थो त असांजे शहर जी सुञाणप साईं अल्लाह वरायो भेण हुयो। ॿियनि जेके रवायती अदीब या दानिश्वर या जेके शाइर आहिनि, जिन पंहिंजी ड्राइंग रूमनि में वेही लिखियो आहे या हिकिड़े मख़सूस दायरनि में वेही लिखियो आहे, हिन माण्हू पाण पंहिंजी सॼी ज़िंदगी जेको आहे उन्हनि मरहलनि मां लंघियो आहे, उन में भोॻियो आहे। पाण हिकिड़े कैदी जे तौरु, हिकिड़े वेड़ास जे तौरु, हिकिड़े अमली माण्हू जे तौरु जेको आहे उन सभिनी शयुनि जो मुशाहिदो कयो आहे। इन करे संदसि लिखणियुनि में असांखे उहो जेको आहे गैर ज़रूरी लफ़ाज़ी नथी नज़र अचे, पर उहो सॼो जेको दर्द आहे, जेका माण्हू पाण जेको भोॻे थो, पाण जेको महसूसु करे थो, पाण जेको ॾिसे थो, उहो उन में नज़र थो अचे। जेको साईं जो अरसो असां सां गॾु गुज़रियो या असां साईं सां गॾु गुज़ारियोसीं, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सिखण ई जेको आहे सेखारण वारो जेको आहे अमल रहियो। हुन में साईं सेखारण वारो, असीं सिखण वारा हुआसीं। अॼु जेका साईं जी यादि में हिते ताज़ियती मेड़ाको थियो, हुन में सभु जेके आहिनि उहे माण्हू शरीक थिया आहिनि जेके साईं जा शागिर्द रहिया आहिनि, जेके साईं जा दोस्त रहिया आहिनि, जदोजहद जा उन सां गॾु रहिया आहिनि, उहे माण्हू हिते शरीक थिया आहिनि। उन्हनि खे साईं खे ट्रिब्यूट पेश कयो आहे। उन खां अलावा साईं जी जेको आहे सो जेके ख़त जेके ख़ुर्शीद क़ाइम ख़ानी साईं अल्लाह वरायो भेण खे लिखिया, बेहसित अदीब, बेहसित शाइर जेको आहे सो, बेहसित जेको आहे सो हिस्ट्री जो राइटर, उन्हनि जेको आहे सो उन किताब जी जेको आहे सो मोहरत पिणु हिते जेको थी। ताज़ियती मेड़ाके में अलमेरान फाउंडेशन पारां किताबी स्टॉल पिणु क़ाइमु कयो वियो।